Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अयमा सभिनी खे भलीकार चवां थी। सलाम रमज़ान नशियात में रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो आहे ऐं इन बाबरकत महीने जी हिन बाबरकत नशियात सां गॾु मां आहियां अवां जी मेज़बान शाज़िया करीम। उम्मीद आहे ऐं उम्मीद कयां थी तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, पंहिंजनि सां गॾु हूंदो ऐं हीउ जेको महीनो आहे उहो तमामु घणो रहमतुनि वारो महीनो आहे, बरकतुनि वारो महीनो आहे, फज़ीलतुनि वारो महीनो आहे ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त हे महीनो आहे सब्र जो ऐं हे महीनो आहे शुक्र जो। कोशिश इहा ई रहंदी असांजी हिन पूरी नशियात में त रमज़ान मुबारक जे बाबरकत रोज़नि जे हवाले सां हिन महीने में जेके बाबरकत ॾींहं असांखे नसीब थियनि था उन हवाले सां ऐं रोज़ो असल में आहे छा, रोज़ो असां छो था रखूं ऐं रोज़ो बज़ाहिर त उन ई बुख जो नालो आहे पर इन जो हिकिड़ो ॿियो मतिलबु बि आहे। उहो मतिलबु ऐं उहो मक़सदु कहिड़ो आहे इन ते बि असां भरपूर रोशनी विझण जी कोशिशि कंदासीं। पर सभ खां पहिरियों आम ॻाल्हियूं ज़िंदगीअ में तमामु घणियूं ज़रूरी हूंदियूं आहिनि। जेकॾहिं रब खे रिझाइणो आहे त पोइ सभ खां पहिरियों उन जे मख़लूक खे यानी इंसान खे रिझाइणो आहे ऐं इंसान जी ख़िदमत करणी आहे। त कोशिशि कयो त हिन महीने में जेकॾहिं इफ़्तारी जो जेको कुझु ई देरि खां पोइ दस्तरख़्वान सजण वारो आहे त उन में हिकिड़ी प्लेट ॿ प्लेट या जेको पुॼी सघे उहो कोशिशि करियो त पाड़े में जेकॾहिं को ग़रीब आहे ऐं जेको सुठा ताम नथो पचाए सघे या सुठा ताम अफोर्ड नथो करे सघे त जेकॾहिं हिकिड़ी थाली अव्हांजे घर मां उन ताईं पहुचंदी त उहो बि ख़ुशि थी वेंदो। ऐं अलाह साईं खे इहो त खपे त वंडे खाओ ऐं रोज़े जो हिकिड़ो मतिलबु इहो बि आहे त असां ॿिए जे तकलीफ़ खे, ॿिए जे पीड़ा खे ऐं ॿिए जे दर्द खे असां महसूसु करे सघूं। त ॿियो कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि जिन खे 3 वक़्तनि जी मानी नसीब नथी थिए, उहे वीचारा हिकिड़ो वेलो खाईंदा आहिनि ऐं बाक़ी जेके वेला हूंदा आहिनि उहे बुख ते गुज़ारींदा आहिनि। ऐं जेके आसाइशूं आहिनि या सुठनि सुठनि तामनि जी तलब हर इंसान खे हूंदी आहे उन शयुनि खां उहे महरूम हूंदा आहिनि। त असां जेके अफोर्ड करे सघूं था, असां जेके 3 वक़्तनि जी मानी खाऊं था, पेट भरे खाऊं था, त उन्हनि खे अहसासु आहे त हुन जी जेका ज़िंदगी आहे उहा केतिरी मुश्किल आहे ऐं केतिरनि तकलीफ़ुनि में गुज़रे थी। त इहो अहसासु असल में रोज़ो आहे ऐं इन अहसास जो नालो रोज़ो आहे। त इहो अहसासु करिणो आहे ऐं ग़रीबनि जी मदद करणी आहे, उन्हनि जी ख़िदमत करणी आहे ऐं ॿी ॻाल्हि इहा त सब्र करिणो आहे। मां अक्सर ॾिठो आहे, पोएं रमज़ान में बि ॾिठो त जॾहिं असां रोज़े जे हालत में हूंदा आहियूं त पोइ लाज़िम आहे गर्मी बि आहे, इन में वरी माण्हू पंहिंजो पेशेंस या कावड़ जो इज़हार जल्दी कंदो आहे। त इन करे कावड़ जो इज़हार थोरो घटि कजो छो त रोज़ो असांखे सब्र सेखारे थो ऐं रोज़ो असांखे मोहबत सेखारे थो। हीउ महीनो जेको आहे उहो पंहिंजाइप जो महीनो आहे ऐं मज़हबी एतबार सां तमामु घणो ख़ासि महीनो आहे। त असल में हिन पूरे महीने में एतिरियूं बरकतूं आहिनि, एतिरियूं रहमतूं आहिनि, एतिरियूं फज़ीलतूं आहिनि, एॾो वॾो सबक़ु आहे हीउ महीनो। जेकॾहिं असां हिन महीने खे सुठे नमूने सां स्टडी कयूं ऐं इन महीने जे फज़ीलत ऐं बरकत खे सम्झूं त यकीन कयो असां पंहिंजी ज़िंदगी खे हिकिड़ी रूटीन में आणे सघूं था ऐं पंहिंजी ज़िंदगी में जेको आम ॾींहंनि में डिसिप्लिन असांजे अंदरि न हूंदो आहे उहो डिसिप्लिन पैदा करे सघूं था। छो त हे महीनो असांखे उहो डिसिप्लिन सेखारींदो आहे त कीअं उथणो आहे, कीअं वेहणो आहे, कीअं बर्दाश्त करिणो आहे ऐं कीअं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणी आहे, कीअं एतदाल सां कमु वठिणो आहे, जेको असां आम ॾींहंनि में कोन कंदा आहियूं। ऐं ख़ासि करे हिन महीने में असांखे इहे सभई शयूं सिखण जे लाइ मिलंदियूं आहिनि। त हिन पूरे महीने में कोशिशि कजो त जेका रूटीन असांजी ठहे थी उहा अलाह करे त पूरो साल ईअं ई हुजे। जेको नेकी जो जज़्बो हिन महीने में हूंदो आहे उहो ई जज़्बो वरी असांजो जेके अॻियां ईंदड़ महीना आहिनि उन्हनि में बि हुजे। ॿियनि जी मदद ऐं ख़िदमत हमेशह करणी आहे। ॻाल्हियूं करण जे लाइ इलाही आहिनि पर महिमाननि खां बिना तव्हांखे ख़बर आहे त हीअ नशियात बिल्कुलु अॻिते नथी वधी सघे। त पहिरियों जेको महिमान हिते कही आयो आहे उन सां मुंहिंजी मुलाक़ात कराईंदसि ऐं अव्हांखे ख़बर आहे त हमेशह हिन नशियात जो हमेशह मरकज़ बल्कि ईअं चइजे त महिमान असां सां गॾु मौजूदु हूंदो आहे हाजी मखणो फ़क़ीर ऐं उन्हनि जो शागिर्द अॼोके प्रोग्राम में मौजूदु आहे ऐं माशाल्लाह कंहिं तारीफ़ जी मोहताज उहा शख़्सियत कोन आहे, तमामु वॾो नालो आहे। नातिन जे हवाले सां ॾिसिजे या मौलूदनि जे हवाले सां ॾिसिजे त माशाल्लाह हुनजो अंदाज़ ई सुभान अल्लाह आहे। भली कार चऊं था मोहम्मद इस्माइल चांडियो साहब खे अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियों त वॾा वॾा मुंहिंजा अमां पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिते आयो
ऐं रमज़ान जो मूंखे वाधायूं हुजनि। जी जी ख़ैर मुबारक अल्हम्दुलिल्लाह। त अॼु मां खां मौलूद बि ॿुधंदासीं ऐं जेका मालिक जे शान में सना जी, कयो जी, 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 मांखे ॿुधंदासीं ऐं उन खां पोइ वरी ॿी जेका शख़्सियत आहे व्यूवर्स उन वारे सां बि मांखे ॿुधाईंदी हलां त जीअं त मां मांखे चयो त हिन महीने जे बरकतुनि रहमतुनि ऐं फज़ीलतुनि जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं त जेका शख़्सियत हिते कही आई आहे माशाल्लाह उन्हनि जी PhD थियल आहे इस्लामिक स्टडीज़ में ऐं असिस्टेंट प्रोफेसर आहिनि इंटरनेशनल इस्लामिक यूनिवर्सिटी दावा अकेडमी रीजनल दावा सेंटर सिंध। भलीकार चऊं था डॉक्टर शहजाद चन्ना साहब के अस्सलाम वालेकुम सर अव्हांखे भलीकार चऊं था ऐं अव्हांखे रमज़ान मुबारक हुजे वॾा वॾा मुंहिंजा पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिते आया आहियो ऐं उन खां पोइ वरी सना ख़्वां खे भलीकार चवंदासीं अरशद नज़ीर हुसैन साहब मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम अव्हांखे भलीकार चवंदासीं ऐं वॾा वॾा मुंहिंजा जो अव्हां पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिते आया आहियो ऐं उन खां पोइ व्यूवर्स यकीनन असां सां हिन नशियात में जेके सहकारी कंपनीज़ आहिनि उन जो ज़िक्र बि तमामु घणो ज़रूरी आहे ऐं मूंखे ॿुधाईंदी हलां त हिन नशियात खे अॻिते वधाइण में जिन जो सहकार हासिलु आहे उन में तेज़ मिक्सर चांहि जी पती आहे मलका द क्वीन ऑफ टेस्ट उन खां अलावा सोगो वारनि जा तमामु घणा थोराइता आहियूं फूड बास्ती मुगलिया फूड बस्ती वारनि जा तमामु घणा थोराइता आहियूं NX वारनि जो सहकार आहे उन खां अलावा सुरहान प्रीमियम गोल्ड एस वारनि जो सहकार आहे जामे शीरी वारनि जो सहकार आहे यकीनन मशरूब जी ज़रूरत इफ़्तारी में तमामु घणी हूंदी आहे ऐं जामे शीरी खां बहितरीन त को मशरूब कोन आहे उन खां अलावा सुपर स्टार मोटर साइकिल वारनि जो सहकार हासिलु आहे ऐं कोहे नूर वारनि जो सहकार हासिलु आहे उन्हनि सभिनी सहकारी कंपनी जी तमामु घणी थोराइती आहियां जिन जो ख़ासि सहकार हिन नशियात खे अॻिते वधाइण में असां सां गॾु आहे। त सभ खां पहिरियों इस्माइल साहब मां अव्हांखे दरख़्वास्त कंदसि त मालिक जे ज़िक्र सां हिन नशिया जो आगाज़ त हमदे बारी ताला मां चाहींदसि त पढ़ूं ऐं माइक बाबा जे करे हिन पासे ॾे साईं जन ॾे पहुचायो त बिस्मिल्लाह महिरबानी मुंहिंजी जी सर। मुंहिंजा मालिक तुंहिंजे शान तां मां सदको वञा मुंहिंजा मालिक तुंहिंजे शान तां मां सदको वञा तुंहिंजे नाले मिठे रहमान तां मां सदको वञा तुंहिंजे नाले मिठे रहमान तां मां सदको वञा वाह जो रब कारीगर आहीं रोज़ नवा थो चेहरा ठाहीं सुबहान अल्लाह माशा अल्लाह अल्हम्दुलिल्लाह तुंहिंजे सोणे ठहियल इंसान तां मां सदको वञा तुंहिंजे नाले मिठे रहमान तां मां सदको वञा मुंहिंजा मालिक तुंहिंजे शान तां मां सदको वञा तुंहिंजे नाले मिठे रहमान तां मां सदको वञा जंहिंजो कोई जवाब ई नाहे हिन जहिड़ो ॿियो किताब ई नाहे जंहिंजो कोई जवाब ई नाहे हिन जहिड़ो ॿियो किताब ई नाहे लिखण में प्यारो पढ़ण में प्यारो चुमण में प्यारो तुंहिंजे पाक कलाम क़ुरान तां मां सदको वञा मुंहिंजा मालिक तुंहिंजे शान तां मां सदको वञा तुंहिंजे नाले मिठे रहमान तां मां सदको वञा नेकिन जी जंहिंमें सीज़न आहे हुजे कोई जो जान कमाए नेकिन जी जंहिंमें सीज़न आहे हुजे कोई जो जान कमाए बरकत वारे रहमत वारे शफ़क़त वारे तुंहिंजे माह मिठे रमज़ान तां मां सदको वञा तुंहिंजे माह मिठे रमज़ान तां मां सदको वञा मुंहिंजा मालिक तुंहिंजे शान तां मां सदको वञा तुंहिंजे नाले मिठे रहमान तां मां सदको वञा
सब खां वॾो इहो कुर्ब कयो थई रहमत वारो रसूल ॾिनो थई सब खां वॾो इहो कुर्ब कयो थई रहमत वारो रसूल ॾिनो थई ओ सजण सब जो हिन उम्मत जो सजण सब जो मिठे मीरा मदीने जे जालता मां सदको वञा मुंहिंजा मालिक तुंहिंजे शालता मां सदको वञा तुंहिंजे नाले मिठे रहमान तामा सदको वञा ओ करम जूं कुदरत वारियूं निगाहूं चांडिए इस्माइल मथां करम जूं कुदरत वारियूं निगाहूं चांडिए इस्माइल मथां तो फरमायूं तुंहिंजूं भलायूं वेठा ॻायूं तुंहिंजे कुर्ब इनी अहसान तामा सदको वञा मुंहिंजा मालिक तुंहिंजे शान तामा सदको वञा तुंहिंजे नाले मिठे रहमान तामा सदको वञा तुंहिंजे नाले मिठे रहमान तामा सदको वञा सुभान अल्लाह तुझे नाले मिठे रहमान तामा सदको वञा माना शुरुआती माशाल्लाह अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे बाबरकत नाले सां ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िक्र सां त बाक़ी छा खपे माना शुरुआत ई एॾी ठाहूकी थी आहे ऐं अल्लाह कंदो त हीअ जेका समूरी नशियात आहे उहा ईअं ई रहमतुनि सां बरकतुनि सां ज़िक्र सां पंहिंजे इख़्तिताम ताईं पहुचंदी सो अॼु माशाल्लाह पहिरियों ॾिहाड़ो आहे ऐं अॼोके प्रोग्राम में शहज़ाद चन्ना साहब बि मौजूदु आहे सर सभ खां पहिरियों त ॿुधाइजो हिन महीने जूं रहमतूं बरकतूं फज़ीलतूं फ़ज़ाइल कहिड़ा आहिनि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाह तबारक व तआला सूरह बकरा में रोज़े जे हवाले सां ख़ासि तौर ते ज़िक्र कयो त या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियामु कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून ऐं ईमान वारो रोज़ा तव्हां ते फ़र्ज़ कया विया आहिनि बेशक ऐं तव्हां खां जेके अॻियूं उम्मतूं हुयूं उन्हनि ते बि फ़र्ज़ कया विया हुआ त जीअं तव्हां परहेज़गार बणिजो आयत जो ई तर्जुमो हुयो ठीकु हीउ भलारो महीनो आहे ऐं ईअं खणी चइजे अल्लाह ताला हीउ महीनो असांजे लाइ नेकियुनि जो मौसम बहार करे मोकिलियो आहे सुभान अल्लाह हिन जूं वॾी फज़ीलत आहे वॾी बरकत आहे ऐं हिन महीने में अल्लाह ताला मुस्लमाननि जे मथां हिकु वॾो इनाम कयो आहे बेशक उहो इनाम ईअं आहे त जीअं त हीउ महीनो जंहिंमें आम तौर ते अल्लाह ताला एॾो त इन जो एज़ाज़ रखियो आहे एॾी त इन जी फज़ीलत रखी आहे त उहा नेकी जेका असीं आम ॾींहंनि में कयूं था पिया उनजो जेको आहे अजर उहो वधी वञे थो बिल्कुलु ऐं उन हवाले सां मुख़्तलिफ़ हदीसनि में उनजो ज़िक्र मिले थो पियो जीअं रोज़े जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई त रोज़ो जेको आहे उहो जंहिंखे चयो वेंदो आहे त सुबुह खां वठी शाम ताईं खाइणु पीअणु ऐं फितरी तक़ाज़ुनि खां रुकिजी वञण जो नालो आहे इहा उहा ॻाल्हि आहे नफ़्सानी ख़्वाहिशूं पंहिंजो पाण खे रोकणु पर इन जे पोयां जेको फ़लसफ़ो आहे उहो फ़लसफ़ो इहो आहे त इन जे नतीजे में जीअं मां क़ुर शरीफ़ जी हिकु आयत तव्हांजे अॻियां सूरह बकरा जी तिलावत कई त अल्लाह ताला चयो त जीअं तव्हां परहेज़गार बणिजी वञो लअल्लकुम तत्तक़ून हाणे इहा जेका परहेज़गारी आहे इहा जेका तक़वा आहे उहो हिन मुस्लमान उम्मत में ऐं ख़ासि तौर ते मुस्लमाननि में कीअं ईंदी उन जे लाइ अल्लाह ताला ॿियनि इबादतुनि सां गॾोगॾु रोज़ो जेको आहे उहो फ़र्ज़ु कयो ऐं इहो रोज़ो जेको आहे रमज़ान मुबारक जो महीने में मुस्लमान मथां फ़र्ज़ु कया विया आम तौर ते ॿिया रोज़ा जेके कई नफ़ली हूंदा आहिनि ऐं उहे जेको आहे उनजो जुदा हिकिड़ो जेको आहे सवाबु आहे हीउ रोज़ो फ़र्ज़ु कयो वियो आहे ऐं हिन जो अजर हिन जो जेको आहे हिन जी फज़ीलत उहा तमामु घणी आहे इते ई मां चाहींदसि रोज़े जे इन मंज़र खे कुझु खोले वाज़े करियो त छा सिर्फ़ु उन ई बुख जो नालो रोज़ो आहे या इन जो को ॿियो मतिलबु बि आहे या इन जे पोयां अलाह साईं असांखे का ॿी सिख्या बि ॾियणु थो चाहे
सो न इन हवाले सां हिकिड़ो वॾो आलिम दीन आहे उन रोज़े जे फ़लसफ़े जे बारे में तमामु वाज़ी अंदाज़ में चयो आहे त रोज़ो तव्हां ईअं सम्झो त जीअं सॼो साल इंसानु आज़ादु रहे थो पियो ऐं उन जा जेके मामूलात आहिनि उन जूं जेके ॻाल्हियूं आहिनि उहो कॾहिं कहिड़े अंदाज़ में थियनि थियूं त पोइ उन में कई कमियूं कोताहियूं अची वञनि थियूं हर शइ थिए थी उन कमियुनि कोताहियुनि खे पूरो करण लाइ अलाह ताला हिकिड़े महीने जी ही ट्रेनिंग सेक्शन जेको आहे सेशन रखियो आहे सही मतिलबु हीअ हिकिड़ी ट्रेनिंग आहे ट्रेनिंग आहे जंहिंमें सहब बि आहे जीअं तव्हां पंहिंजो जंहिंमें जेको आहे सब्र बि आहे जंहिंमें बर्दाश्त बि आहे ऐं पोइ उन जेको आहे उन लिखियो आहे इन ॻाल्हि में त इहो रोज़ो ईअं आहे त जॾहिं को मरीज़ वेंटिलेटर ते हूंदो आहे ऐं आख़िरी पसाहनी में हूंदो आहे आम तौर ते ख़बर न पवंदी आहे त हीअं हिन वक़्तु हीअ कहिड़ी हालत में आहे त उनजे अॻियां शीशो रखी ॾिसंदा आहिनि त हीअ साहु खणे थो या न त रोज़ो जेको आहे उम्मत मुस्लिमान जॾहिं या आम माण्हू जॾहिं घणो गहराइनि में हली वञी करे परे थी वञे थो पियो त उनखे दुबारा नए सिर सां उन में जान पैदा करण लाइ नेकी जो जज़्बो पैदा करण लाइ अलाह ताला हिकिड़ो जेको आहे इहो रोज़ो रखियो आहे ऐं रोज़ो सिर्फ़ु बुख ऐं उन खे रोकण जो नालो न आहे रोज़ो तव्हां खां तक़ाज़ा करे थो तव्हां सच ॻाल्हायो रोज़ो तव्हां खां तक़ाज़ा करे थो तव्हां कूड़ न ॻाल्हायो रोज़ो तव्हां खां तक़ाज़ा करे थो तव्हां ॿिए जो जेको आहे एहतराम कयो रोज़ो तव्हां खां इहा जेको आहे घुर्ज करे थो तव्हां ईमानदारी सां जेको आहे पंहिंजो कार वहिंवार हलायो रोज़ो तव्हांखे इहे सॼियूं शयूं जेके तव्हां आम तौर ते पंहिंजे ऑफिस में कयो था उहे शयूं तव्हां पंहिंजे घर में कयो पंहिंजे पाड़ेसरियुनि सां कयो पंहिंजे दोस्त अहबाब सां कयो मक़सदु इहो आहे हीअ हिकु अहिड़ी इबादत आहे जेका बज़ाहिर नज़र न ईंदी आहे पर इहा उहा अलाह ऐं बानी खे ख़बर हूंदी आहे त हू जेको आहे इहो मुंहिंजो बंदो जेको आहे रोज़े सां आहे तंहिंजे करे हिकु हदीस में चयो आहे त इहो रोज़ो मुंहिंजे लाइ आहे ऐं मां इहो रोज़े जो बदिलो ॾींदुसि अलाह ताला चए थो पियो यानी रोज़ेदार जो जेको मक़ाम आहे जेको मर्तबो आहे उहो एॾो त ऊचो आहे उनजे बारे में अलाह ताला पाण चए थो त इहो रोज़ो जेको रोज़ेदार आहे इनखे मां ई इनजो बदिलो ॾींदुसि ऐं ॿिए हंधि हिकिड़ी सही हदीस में अचे थो पियो त जन्नत जा 8 दरवाज़ा आहिनि मां फज़ीलतुनि जे हवाले सां ॻाल्हि कयां थो 8 दरवाज़ा आहिनि ऐं हिकिड़ो दरवाज़ो जेको आहे बाबु रियान आहे जेको ख़ासि रोज़ेदार लाइ खोलियो वेंदो ऐं रोज़ेदार उतां जेको आहे उहो जेको दाख़िल थी करे जन्नत में वेंदो यानी हीउ मक़ाम हीउ मर्तबो उन रोज़े लाइ रोज़ेदार लाइ आहे जेको सिर्फ़ु अलाह जी रज़ा जे लाइ सॼो ॾींहुं पंहिंजो पाण खे बुख उन ऐं ॿियनि सॼनि नफ़्सानी ख़्वाहिशनि खां पाण खे रोके करे ऐं अलाह जी इबादत में मशगूल रहे थो अलाह ताला उनखे एॾो अजर ऐं जेको आहे फज़ीलत उहा बख़्शे थो पियो बिल्कुलु बाक़ी तमामु सुठी ॻाल्हि की हक़ीक़त बि आहे त जॾहिं असां रोज़े जी हालत में हूंदा आहियूं त पोइ कीबाईंदा आहियूं पिया शयुनि खे त हाणे हीअं बि कंदासीं त अलाह मथां कावड़जी पए हाणे रोज़े जे हालत में कूड़ न ॻाल्हाइणु खपे त माना बाक़ाइदा असांजी पूरी जेका ज़िंदगी आहे उहा कंपोज़ थी वेंदी आहे डिसिप्लिन में अची वेंदी आहे माना जेका हिकिड़ी अजीब ज़िंदगी पिया गुज़ारींदा आहियूं कुझु ख़बर कोन हूंदी आहे त हिन महीने में वरी हर इंसान जो रवैयो बि मटिजी वेंदो उन में तहमुल बि हूंदो आहे सब्र बि हूंदो आहे बर्दाश्त बि हूंदी आहे त हीअ जेको रमज़ान जो महीनो आहे उहो बिल्कुलु मां सही इहो लफ़्ज़ इस्तेमालु कयो त हीअ जेको महीनो उहो ट्रेनिंग जो महीनो आहे त सॼो साल असांजी जेका ज़िंदगी आहे उहा इन ई डिसिप्लिन सां इन ई सुहिणे नमूने सां ऐं इन ई हुस्न इख़्लाक़ सां अॻिते गुज़ारणी आहे पर असां वरी ईअं थींदो आहे त हे महीनो गुज़री वेंदो आहे त वरी ईद खां पोइ वरी साॻी हालत शुरू थी वेंदी आहे माना वरी हिन रूटीन मां निकिरी इन करे उहो चयो आहे त लअल्लकुम तत्तकून जो मक़सदु मतिलबु इहो आहे त तव्हां में तक़वा अची वञे अची न वई आहे पर अची वञे मक़सदु इहो आहे तॾहिं ते जॾहिं असीं उनजा जेके सॼियूं जेको ज़रूरतूं आहिनि घुर्जूं आहिनि उन मुताबिक़ असीं पूरियूं कंदासीं त इनशाला अची वेंदी बिल्कुलु मां सही कयो सही चयो ऐं तमामु सुठी मां ॻाल्हि बि कया चई पहिरियों अशरो आहे ऐं रमज़ान जा जेतिरा बि अशरा आहिनि उन हर अशरे जी पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी फज़ीलत आहे ऐं पंहिंजी अहमियत आहे त पहिरें अशरे जी जेका अहमियत ऐं फज़ीलत आहे कुझु उन ते रोशनी विझो इन हवाले सां ॾिसो न हदीस में वाज़े तौरु शयूं आहिनि त रमज़ान में जेको आहे 3 अशर आहिनि पहिरियों आहे रहमत जो ॿियो आहे मग़फ़िरत जो ऐं टियों आहे बाहि खां दोज़ख जे बाहि खां छुटकारे निजात जो खां जेको आहे निजात जो इहे 3 अशर आहिनि ऐं जेको पहिरियों अशरो आहे उहो असां अल्हम्दुलिल्लाह पहिरियों रोज़े सां आहियूं पहिरें रोज़े खां वठी 10 रोज़े ताईं इहो जेको आहे रहमत जो आहे पंहिंजो अशरो जंहिंमें अल्लाह ताला जो जेको आहे नूर अल्लाह ताला जूं रहमतूं अल्लाह ताला जूं बरकतूं हाणे उन बरकतुनि जे हवाले सां उन फज़ीलतुनि जे हवाले सां थोरो बि तव्हां अगरि गौर कयो त सॼो रमज़ान भलो महीनो आहे सॼो रमज़ान नेकियुनि जो मौसम बहार आहे
हिन महीने में अल्लाह ताला केॾो इनाम करे थो, असांजो रिज़्क वधी वञे थो पियो। आम ॾींहंनि में असीं उहे शयूं नथा वापरायूं जेके ख़ासि तौर ते रमज़ान में अल्लाह ताला असांखे जेको आहे उहो जेको आहे उन ताईं इस्तेफ़ादो करण जी जेको तौफ़ीक़ ॾिए थो। इन ते असां वधीक अञा अॻिते रोशनी विझूं था त हिन में यकीनन खाइण पीअण जे हिसाब सां बि एहतमाम थियनि था ऐं वॾो रोशनियुनि वारो वॾो ख़ूबसूरत महीनो आहे। इन ते रोशनी असां विझंदासीं, साई जो वक़्तु आहे, साई न ॿुधंदासीं, उनखां पोइ सलाम रमज़ान नशियात में ॿीहर अव्हां खे जॉइन कंदासीं। क़ारिब न वञिजो, ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. 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 जी व्यूवर, सलाम रमज़ान नशियात में एक भेरो ॿीहर अवां सभिनी खे दिलि जे तमामु त गहराइनि सां भली कार चवां थी। ऐं अॼु रमज़ान मुबारक जो पहिरियों ॾींहुं आहे, पहिरियों रोज़ो। कुझु ई लम्हनि खां पोइ इंशाअल्लाह असां सभई मिली करे इफ़्तार कंदासीं। रमज़ान जे रहमतुनि बरकतुनि ऐं फ़ज़ीलतुनि ते असांजी ॻाल्हि ॿोल हले पई, उन ई सिलसिले खे असां अॻिते वधाईंदासीं। पर उनखां पहिरियों अव्हां खे ॿुधाईंदी हलां त हिन नशियात खे अव्हां ताईं पहुचाइण में जेकी कंपनी सहकारी आहिनि उन्हनि जो नालो वठण ऐं उन्हनि जो ज़िक्र करण बि तमामु घणो ज़रूरी आहे। त सभ खां पहिरियों थोराइती आहियां करशी जामे शीरी वारनि जी, जिन जो सहकार हिन नशियात खे अॻिते वधाइण में असांखे हासिलु आहे। उनखे अलावा ओलपर्स क्रीम, टेलिनो 4G, डायमंड सुप्रीम फोम, शारजा कुकिंग ऑयल, एनेक्स होम अप्लायंस, सोगो, सुरहान टी, फलक बासमती राइस, सुपरस्टार मोटरसाइकिल, हबीब ऑयल मिल्स ऐं बेक पॉलर, कोहेनूर, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, रूह अफ़ज़ा, महराण स्पाइसिस ऐं हर्बियन हर्बल फार्मा, प्रोटीन जूस वारनि जे सहकार जी तमामु घणी थोराइती आहियां। फास्टर मोबाइल एसेसरीज़ वारनि जे सहकार जा थोराइता आहियूं। हाशमी स्पगुल वारनि जे सहकार जा थोराइता आहियूं। मुगलिया निमको, उनखे अलावा इंटर फूड, पांडा केमिकल, फेस फ्रेश, मीज़ान LED लाइट ऐं मलका फूड वारनि जा तमामु घणा थोराइता आहियूं, जिन जो सहकार हिन नशियात खे अॻिते वधाइण में हासिलु आहे। यकीनन हिन प्रोग्राम में अव्हां जो बि सहकार आहे, महिमान जेके हिते कही आया आहिनि उन्हनि जो बि सहकार आहे। त सभिनी जे सहकार जी तमामु घणी थोराइती आहियां, छो त अव्हां सां ऐं हिते जेके महिमान मौजूदु हूंदा आहिनि, हिते जेके रंग हूंदा आहिनि, उहे सभई मिली करे हिन नशियात खे तमामु घणो पुरवकार ऐं पुरनूर ठाहींदा आहिनि। त इन करे अव्हां सभिनी जे सहकार जी तमामु घणी थोराइती आहियां। नशियात खे अॻिते वधाईंदसि, पर हिते मां चाहींदसि त मोहम्मद इस्माइल चांडियो साहिब जो बहितरीनु आवाज़ु शामिलु कयो वञे। माशाल्लाह अव्हां जो वरी अंदाज़ जेको आहे न, मूंखे यादि आहे नंढपण में जॾहिं ईद थींदी हुई त पोइ मस्जिद में मौलूद असां ॿुधंदा हुआसीं, ऐं उहो जेको मिठड़ो अंदाज़ हूंदो हुयो, सुभान अल्लाह, अॼु उहे ई यादगिरियूं वरी मां ताज़ियूं करे छॾियूं, छो तव्हांजे आवाज़ में माशाल्लाह उहा ई मिठाण आहे, उहा ई ख़ूबसूरती आहे। त पोइ हाणे ज़िक्र थी वञे मालिक जो या हुनजे हबीब जो, त मुबारक जे हवाले सां, रमज़ान शरीफ़ जे हवाले सां, रमज़ान शरीफ़ जी बरकतुनि ऐं रोज़ेदारनि ते जेका अल्लाह जी रहमत आहे उन जे हवाले सां बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह थी वञे। वसे रहमत थी रोज़ेदारनि ते वसे रहमत थी, रोज़ेदारनि ते रब राज़िया, पंहिंजे प्यारनि ते वसे रहमत थी, रोज़ेदारनि ते वसे रहमत थी, रोज़ेदारनि ते रब राज़िया, पंहिंजे प्यारनि ते वसे रहमत थी। ओ खुश रहण खुदा जी इबादत में, था तरावीह तलावत में,
ओ खुश रहल खुदा जी इबादत में तरावीह ऐं तिलावत में जॾहिं पेश अमल थींदा क़यामत में जॾहिं पेश अमल थींदा क़यामत में नबी नाज़ कंदो नेकुकारनि ते वसे रहमत थी रोज़ेदारनि ते रब राज़िया पंहिंजे प्यारनि ते वसे रहमत थी रोज़ेदारनि ते रब राज़िया पंहिंजे प्यारनि ते वसे रहमत थी ओ सॼो ॾींहुं जफ़ा में जान विझी उहे मोमिन बाना विया रंग जी सॼो ॾींहुं जफ़ा में जान विझी उहे बाना विया सभु रंग जी ख़ुदि जन्नत आशिक वई बणिजी ख़ुदि जन्नत आशिक वई बणिजी तने जन्नत जे हक़दारनि ते वसे रहमत थी रोज़ेदारनि ते वसे रहमत थी रोज़ेदारनि ते रब राज़िया पंहिंजे प्यारनि ते वसे रहमत थी ओ रोज़ेदार खे ॾे रब पाण अजुर केॾो कुदरत वटि आ तन जो कदुर ओ रोज़ेदारनि खे ॾे रब पाण अजुर केॾो कुदरत वटि आ तन जो कदुर जेकी जागल था अध रात असुर जेकी जागल था अध रात असुर ॾिसो भाल ख़ुदा जा भलारनि ते वसे रहमत थी रोज़ेदारनि ते वसे रहमत थी रोज़ेदारनि ते रब राज़िया पंहिंजे प्यारनि ते वसे रहमत थी ओ मनो मस्जिद में जल जो सर तो हिस्सो नेकीअ में जल वरतो रब अज़मी तसा परतो रब अज़मी तसा परतो वेही शहर लिख में शान दारन ते वसे रहमत थी रोज़ेदारनि ते वसे रहमत थी रोज़ेदारनि ते रब राज़िया पंहिंजे प्यारनि ते वसे रहमत थी सुभान अल्लाह वसे रहमत थी रोज़ेदारनि ते रब राज़ी आहे। वाकई राज़ी आहे पंहिंजे प्यारनि ते छो त ही लम्हा आहे घड़ियूं हर इंसान खे नसीब कोन थींदियूं आहिनि वरी असांखे रमज़ान नसीब थियो आहे त भागवंद आहियूं त इबादत जो मौक़ो मिलियो आहे ऐं गुनाहनि खां माफ़ी जो मौक़ो मिलियो आहे सो हीउ जेको वक़्तु मिलियो आहे हिनखे सही इस्तेमालु कयो ऐं अलाह खे रिझाइण जी कोशिशि कयो बरासर वाकई जे ॿोल हुया त रब वाकई पंहिंजे प्यारनि सां राज़ी आहे जो हीउ महीनो असांखे वरी मिलियो आहे बहरहाल साईं ते वञण खां पहिरियों असांजी ॻाल्हि ॿोल हले पई त हिन महीने में हर शइ जो एहतमाम अलॻि थींदो आहे खाधे पीते जो हुजे इबादत जो हुजे उथण वेहण जो हुजे त कुझु उनखे तफ़सीलन बयान कंदो पाण ॻाल्हि पई कईसीं रहमत जी त पहिरियों शुरू आहे इन हवाले सां हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह अन्हु जी रिवायत साम्हूं मूंखे यादि अची वई पाण रावी आहिनि त नबी साईं फरमायो त हिन महीने में रहमत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि आसमान रोज़ेदारनि लाइ ही हिन महीने में आसमान मां दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि रहमत जा ऐं दोज़ख जा दरवाज़ा बंदि कया वेंदा आहिनि ऐं शयातीन क़ैद कया वेंदा आहिनि शैतान खे क़ैद कयो वेंदो आहे हाणे ॾिसो न रहमत जा दरवाज़ा
हिकु रोज़ेदार जेको अलाह ताला जी इबादत करे थो उनजे लाइ खोलिया वेंदा आहिनि ऐं उहे जेके कम हू सॼो साल कंदो रहे थो दोज़ख जा रस्ता उहे बंदि कया वेंदा आहिनि सुभान अल्लाह। ऐं उन सां गॾोगॾु शैतान खे क़ैद कयो वेंदो आहे। हाणे इन हवाले सां कई ॻाल्हियूं माण्हू कंदा आहिनि त बाबा रमज़ान जो महीनो आहे शैतान आम तौर ते जेको मशहूरु आहे त शैतान क़ैद थी वेंदो आहे पर बज़ाहिर जॾहिं असां समाज में ॾिसूं था पिया इर्द गिर्द नज़र दौड़ायूं था पिया नज़र विझूं था कई वाक़िया असांखे उहो कावड़ जा अदम बर्दाश्त जा ॿिनि शयुनि जा नज़र ईंदा आहिनि ऐं पोइ इहे चऊं था त रोज़ो बि आहे इन रोज़े सां ज़बान महफ़ूज़ न आहे उन रोज़े सां तुंहिंजो भाउ तुंहिंजे हथनि खां महफ़ूज़ न आहे उन रोज़े सां तुंहिंजे ज़हन जी जेको आहे गंदगी खां ॿियो कोई महफ़ूज़ न आहे त पोइ शैतान क़ैद छा थियो आहे। पोइ इन हवाले सां मुख़्तलिफ़ रवायतूं जॾहिं अचनि थियूं उनमें इहो आहे आम तौर ते ॿुधायो वियो आहे त इन जो मतिलबु इहो आहे त शैतान खां घणे क़दुरु शयूं इहे ताक़त खसी वेंदी आहे जेका हू आम तौर ते माण्हुनि खे गुनाह जी तरफ़ लाॻे पवंदो आहे ऐं घणे क़दुरु हिन महीने में नेकियुनि जो जेको जज़्बो आहे उहो वधी वेंदो आहे इन जे करे जो शैतान छोकी उहो जकड़ियल हूंदो आहे घटि हूंदो आहे उनजो वाज़े मिसाल तव्हां ॾिसंदव त हिन महीने जे बलारे महीने में असांजूं मस्जिदूं पहिरें खां वधीक आबाद थी वेंदियूं आहिनि नेकी जो जज़्बो तमामु घणो वधी वेंदो आहे जेको असां आम तौर ते ईंदे वेंदे रस्तनि ते बि ॾिसंदा आहियूं जॾहिं इफ़्तार जो मौक़ो ईंदो आहे तव्हां ॾिसो त माण्हू तव्हांखे पाण सॾींदा रहिया आहिनि त असां वटि इफ़्तार कयो सॾु पिया कनि ऐं रोकनि पिया छाकाणि त रोज़े खे रोज़ेदार खे रोज़े खुलाइण जी जेको आहे फज़ीलत जेका ॿुधाई वई आहे जेको हुनजो अजर सवाबु ॿुधायो आहे तमामु घणो आहे त जेको रोज़ो रखे थो हुनजे बराबरि हुनखे अजर न वेंदो चाहे उहो हिकिड़े खारक जे बदिले छो न हुनखे रोज़ो खोलाए। जॾहिं इहा शइ एतिरी फज़ीलत आहे त हिन पहिरें अशरे में असीं ॻाल्हि कयूं पिया ख़ासि तौर ते मां जॾहिं पहिरें ॻाल्हि कई त रिज़िक में फरावणी थी वेंदी आहे कुशादगी थी वेंदी आहे आम ॾींहंनि में असीं उहे शयूं न वापराईंदा आहियूं जॾहिं हिन भलारे महीने जी फज़ीलत सां हिन जी आमद सां अलाह ताला उहो सबबु बणाईंदो आहे उहा तौफ़ीक़ थींदी आहे हर माण्हू पंहिंजे हस्ब तौफ़ीक़ उन मां इस्तेफ़ादो कंदो आहे। इहो रहमत जो इहो फज़ीलत जो इहो हिकु इनाम जो हिकु तरीक़ो आहे जेको अलाह तबारक व तआला इंसाननि खे हिन रोज़े जे भलारे महीने जे नतीजे में जेको आहे ॾिए थो पियो। ऐं जेतिरा वरी फल फ्रूट बि हिन महीने में हूंदा आहिनि त शायदि उहो पूरो साल असांखे फल फ्रूट असां सॼो साल आम तौर ते घटि वापरायूं था उहे उन खां अलावा कई अणगणिया अहिड़ा ताम हूंदा आहिनि जेके शायदि तौफ़ीक़ घटि थिए थी पई ख़ासि तौर ते हेठिएं तबिके वारे माण्हू खे पर हिन रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने में रोज़े जे फज़ीलत जे करे त अलाह ताला उन जे ज़रिए इंसान खे उहे मेवा उहे शयूं जेको आहे उहो खाराए थो जेके हू सॼो साल कोन थो वापराए पियो। ऐं वरी वंडण जो जज़्बो पैदा थींदो आहे न जेकॾहिं घर में का सुठो ताम को पको आहे त हूअं त चवंदा आहिनि त कंहिं ॿिए खे ख़ुशबू बि न अचे मथां वरी केरु थाली खणी पहुची वञे या ॿिए खे ख़बर बि न पए त असां कुझु अहिड़ो पचायो आहे पर हिन महीने में वरी कोशिशि हूंदी आहे त वटी बि बचाए पाड़े वारे ताईं वञे कंहिं ग़रीब गुरबे ताईं वञे त इहो मुंहिंजे ख़्याल में नेकी जो जज़्बो आहे नेकी जो जज़्बो बि आहे छाकाणि त हिन महीने में तव्हांजी जेको ॾिसो तव्हांजी जेको नेकी आहे उहा वधी वञे थी पई दर्जा उनजा वधी वञनि था जेका आम तौर ते ॿुधायो वियो आहे जॾहिं तव्हां हिन महीने में अगरि नफ़िल पढ़ो था पिया ॿियनि महीननि जे फ़र्ज़ जे बराबरि उनजो सवाबु मिले थो पियो ऐं इन खां अलावा हिकु रिवायत में अचे थो 70 दफ़ा जेको आहे फ़र्ज़ जेको आहे उहो अलाह ताला उनखे सवाब खे वधाए थो 70 दफ़ा ऐं ॿी रिवायत हिकिड़ी अहिड़ी बि मिले थी त इहा नेकी जेको आहे 700 दफ़ा यानी ताईं जेको अलाह ताला उनजो अजर ॾींदो आहे ख़ासि तौर ते हिन महीने जे उन भलारे हुअण जे करे छाकाणि त नेकी जो जज़्बो जॾहिं वधी वञे थो इंसान में ऐं उनमें उहे जेको आहे रोज़े जे नतीजे में उहे जेके शयूं आहिनि उहे जेके दॿिजी वञनि थियूं रोज़ो असल में आहे यानी तव्हां पंहिंजे नफ़्स ख़्वाहिश खे दॿायो यानी तव्हां मारे छॾियो यानी पंहिंजो पाण खे हर शइ खां उन शइ खां रुकिजी वञनि जेका आम ॾींहंनि में हलाल आहे पर जॾहिं रोज़ो अची वियो ऐं हिकिड़ो टाइम मुक़ररु थी वियो जॾहिं तव्हां सहरी खां वठो सहरी में जॾहिं बांग थिए थी पई ऐं बांग थियण खां पोइ छा कोई रोज़ो खां पोइ को पाणी पीअंदो का ॿी का शइ कंदो न कंदो छाकाणि त रोज़ो थी वियो हाणे उहो जेको आहे मग़रिब जे इफ़्तार ताईं हू पाबंद आहे यानी हिकिड़ो डिसिप्लिन नज़्बो ज़ब्त अची थो वञे इंसान यानी आज़ान थींदी तव्हां रोज़ो खोलींदव आज़ान थींदी तव्हांजो रोज़ो बंदि थींदो तव्हां जेको हर शइ खां रुकिजी वियो इवन की उहे शयूं जेके आम ॾींहंनि में हलाल आहिनि पर ॻाल्हि इहा हूंदी आहे न त असां अक्सर कुझु गुनाह ईअं कंदा आहियूं पिया कंहिंखे का ख़बर नथी पए पर रोज़े जे हालत में पाणी बि न पीअंदा आहियूं त अलाह ॾिसे पियो त माना इहो ख़ौफ़ बि इंसान जे अंदरि हूंदो आहे। पहिरियों अर्ज़ु कयो ॾिसो हीअ अहिड़ी इबादत आहे जेका बंदो ऐं इंसान सिर्फ़ु डायरेक्ट कनेक्शन आहे इन में यानी बसि ॾिसो तव्हां निमाज़ पढ़ो था पिया बज़ारि ज़ाहिर थिए थो की माण्हू निमाज़ पढ़े थो तव्हां ॿी का शइ कयो था ज़कात ॾियो था ॿी का जेके बि शयूं आहिनि जेके बि बातूं आहिनि उहे ज़ाहिरी आहिनि
रोज़ो ॾिठो वञे त बुनियादी तौर अहिड़ो अमल आहे जेको अगरि को कंहिंखे न ॿुधाए त अल्लाह ताला खां सवाइ कंहिंखे ख़बर न हूंदी त हीअ रोज़े सां आहे या न आहे। ठीकु, तमामु सुठी ॻाल्हि सर, वधीक हिनखे असां अॻिते वधायूं था, पर व्यूवर्स वक़्तु आहे हिते साहीअ जो साही न वधंदासीं, हुन खां पहिरियों मूंखे ॿुधाईंदी हलां त जेके सहकारी आहिनि हिन नशियात खे अॻिते वधाइण में उन्हनि जो ज़िक्र कंदी हलां। करशी जामे शीरी वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। ऑलपर्स क्रीम, उन खां अलावा टेलीनोर 4G डायमंड सुप्रीम फोम, शारजा कुकिंग ऑयल, एनेक्स होम अप्लायंस, सोगो सुरहान टी, फलक बासमती राइस, सुपरस्टार मोटरसाइकिल, हबीब ऑयल मिल्स, बेक पार्लर, कोहेनूर टी, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, रूह अफ़ज़ा, मेहरान स्पाइसिस, हर्बियन हर्बल फार्मा, प्रोटीन जूस, उन खां अलावा फास्टर मोबाइल एसेसरीज, हाशमी इस्पगुल, मुगलिया निमको, इंटरफूड, पांडा केमिकल, फेस फ्रेश, मीज़ान, LED लाइट ऐं मलका फूड वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। साई न वधंदासीं, साई खां पोइ सिलसिले खे असां अॻिते ॻंढींदासीं, रहिजो सां गॾु। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। जी व्यूवर, सलाम रमज़ान नशियात में वरी मां सभिनी खे भलीकार चवां थी। रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो आहे ऐं हीअ बाबरकत नशियात आहे। हिन बाबरकत नशियात में जेके सहकारी आहिनि उन्हनि जो ज़िक्र कंदी हलां। सभ खां पहिरियों थोराइती आहियां करशी जामे शीरी वारनि जी, जिन जो सहकार हिन नशियात खे अॻिते वधाइण में हासिल आहे। उन खां पोइ ऑलपर्स क्रीम, टेलीनोर 4G डायमंड सुप्रीम फोम, शारजा कुकिंग ऑयल, एनेक्स होम अप्लायंस, सोगो सुरहान टी, सुरहान प्रीमियम गोल्ड डस्ट, नवां रिश्ता जोड़े, फलक बासमती राइस, सुपरस्टार मोटरसाइकिल, हबीब ऑयल मिल्स, बेक पार्लर, कोहेनूर, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, रूह अफ़ज़ा, मेहरान स्पाइसिस, हर्बियन हर्बल फार्मा, प्रोटीन जूस, फास्टर मोबाइल एसेसरीज, हाशमी इस्पगुल, मुगलिया निमको, इंटरफूड, पांडा केमिकल, फेस फ्रेश, मीज़ान, LED लाइट ऐं मलका फूड वारनि जा तमामु घणा थोराइता आहियूं, जिन जो सहकार हिन नशियात खे अॻिते वधाइण में हासिल आहे। रमज़ान जे हवाले सां ऐं रोज़े जे बरकतुनि, फज़ीलतुनि ऐं अहमियत जे हवाले सां ॻाल्हि ॿोल असांजी जारी आहे, पर ज़रूरी आहे त वरी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो या अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो ज़िक्र बि विच विच में हलंदो रहे। हूअं त हिन नशियात में ज़िक्र अल्लाह साईं जो आहे, पर यकीनन कचहरीअ सां गॾोगॾु वरी कुझु अहिड़ा रूह परवर आवाज़ बि हूंदा आहिनि जेके सिधा रूह ते असरु कंदा आहिनि ऐं रूह खे तमामु घणी राहत बख़्शींदा आहिनि। त अरशद नज़ीर साहिबु हिते मौजूदु आहे, जेको तमामु बहितरीनु नातख़्वा आहे। अव्हां खे दरख़्वास्त कंदासीं त अव्हां अलाह जे ॾिने मां कुझु ॿुधायो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कुरान में कई या खुदा या मुस्तफ़ा तो जी सना, कुरान में कई या खुदा या मुस्तफ़ा तो जी सना, कहड़ी लिखी कहड़ी लिखा या मुस्तफ़ा तो जी सना, कहड़ी लिखी कहड़ी लिखा
या मुस्तफ़ा तो जी सना आशान तुझो खूब तर इन्ना तो इना कल कौसर आशान तुझो खूब तर इन्ना तो इना कल कौसर हर लफ्ज में आहे बयां या मुस्तफ़ा तो जी सना कुरान में कई आ खुदा या मुस्तफ़ा तो जी सना कहड़ी लिखी कहड़ी लिखा या मुस्तफ़ा तो जी सना रब खया तो जा कसम चेहरे जुल्फन जा कसम रब खया तो जा कसम चेहरे जुल्फन जा कसम वल्लैल तोड़े वदुहा या मुस्तफ़ा तो जी सना कुरान में कई आ खुदा या मुस्तफ़ा तो जी सना कहड़ी लिखी कहड़ी लिखा या मुस्तफ़ा तो जी सना आनजम सूरत में जिक्र तू जो अमर रब जो अमर आनजम सूरत में जिक्र तू जो अमर रब जो अमर वमायंत को अनिल हवा या मुस्तफ़ा तो जी सना कुरान में कई आ खुदा या मुस्तफ़ा तो जी सना कहड़ी लिखी कहड़ी लिखा या मुस्तफ़ा तो जी सना तू बेमिसालो बेनज़ीर तू आसरा मुनीर तू बेमिसालो बेनज़ीर तू आसरा मुनीर शागाए अरशद जी ज़ुबान या मुस्तफ़ा तो जी सना कुरान में कई आ खुदा या मुस्तफ़ा तो जी सना कहड़ी लिखी कहड़ी लिखा या मुस्तफ़ा तुझी सना। सुभान अल्लाह ये वाकई असांजी औकात ना है जो सना लिखी सघूं बस हिकिड़ी अदना कोशिश आहे जेको हर कोई करे पियो न्याज़मंदी आहे अक़ीदत आहे मोहब्बत आहे ऐं इन ई अक़ीदत जा गुल असां बि निछावर कयूं पिया माशाल्लाह तमामु सुहिणो अवां जो अंदाज़ ऐं मन खे मोहींदड़ अंदाज़। डॉक्टर शहज़ाद चन्ना साहब वापसि अवां ॾेई वधंदासीं कचहरी जो रुख अवां ॾेई आहे रोज़े जी उम्र कहिड़ी आहे मतिलबु कहिड़ी उम्र में रोज़ो असां ते फ़र्ज़ थी थो वञे। सुन ये एक मुनफरिद इबादत है ॿियनि इबादतुनि वांगुरु ऐं जीअं ॿियूं इबादतूं आम तौर ते जॾहिं इंसान बालिग थिए थो पियो उन मथां फ़र्ज़ थियणो थो पियो त हीअ बि जेको आहे बालिग जे मथां पर कोशिशि कजे त ॿार खे तरग़ीब ॾियण लाइ जॾहिं हू सेहतमंद भी आहे ऐं शौक़ बि रखे थो त तव्हां उनखे रोज़ो ऐं बर्दाश्त करे सघे थो। हिकिड़ी का ख़ासि हद नाहे त 13 सालनि जी उमिरि आहे या 14 सालनि जी उमिरि आहे
कि जॾहिं हिकिड़ो ॿार सम्झ सां थिए थो ऐं सम्झ सां सम्झे थिए थो थो पियो ऐं हू बर्दाश्त करे सघे थो तव्हां हुनखे रोज़ो रखाए सघो था सही, पिया। त माना पर तरबियत- इहो अहिड़ो न हुजे जो हू पंहिंजो बर्दाश्त न करे सघे ऐं विच में जेको आहे रोज़े खे टोड़े विझे बेअदबी थिए। बहितर ईअं आहे त आम तौर ते बालिग जे मथां त हर बात फ़र्ज़ु आहे, पर रोज़े जे बारे में इहो चयो वियो आहे त उनखे तरगीब ॾियण लाइ उनखे शौक़ु ॾियण लाइ ज़रूरी आहे ॿारनि में तव्हां उनखे जॾहिं हू सम्झ सां हुजनि, हू बर्दाश्त करे सघनि, उनजी जेको आहे शौक़ु बि हुजे। ऐं आम तौर ते ॾिठो वियो आहे असां वटि मुआशिरे में त माण्हू जेको आहे उहो पंहिंजो ॿारनि खे जॾहिं वॾनि खे ॾिसंदा आहिनि त पोइ हू बि शौक़ सां रखंदा आहिनि। त रोज़े रखण लाइ कोई हर्ज न आहे, हिकु इबादत आहे, थियणु घुरिजे। सही। अच्छा, रोज़े जे हवाले सां काफ़ी कुझु परेशानियूं बि हूंदियूं आहिनि रोज़ेदार खे, त रोज़ो मकरू कहिड़ी सूरत में थिए थो ऐं टुटे कहिड़ी सूरत में थियो, त कुझु उन्हनि शयुनि ते रोशनी विझंदो त जे कुझु ॼाण असांजे ॾिसंदड़नि खे मिली वञे। असल में असीं आम तौर ते इहो सम्झंदा आहियूं त रोज़ो जेको आहे उहो कोई काठी आहे जेका भॼी पवंदी फौरन। हाँ, यानी मतिलबु के आम तौर ते इहो हूंदा माना सुरमो पातो त ॻुठनि में रोज़ो जेको भॼी मुरवज आहे पवंदो। ईअं न आहे। रोज़ो असल में त जीअं मां तव्हांखे चयुमि त उन्हनि शयुनि खां रुकिजी वञणु आहे, बुनियादी तौर ते को फ़लसफ़ो आहे रोज़े जो। बिल्कुलु। हाणे उन्हनि शयुनि खां पंहिंजो पाण खे रोकणु, उनखां पोइ उन रोकण खां पोइ जेको आहे बाक़ी जेके शयूं आहिनि इजाज़त आहे, तव्हां सुरमो पाए सघो था पिया, तव्हां वेंझी सघो था पिया, तव्हां जेको आहे ॿियूं शयूं यानी जिन में को ममानियत न आहे। आम तौर ते असां वटि नंढियूं नंढियूं जेको आहे उहे शयूं ईअं मशहूरु कयूं वियूं आहिनि त जेको आहे हिन जे करण सां ई रोज़ो जेको आहे भॼी पवंदो हू कंदो, न अहिड़ी को ॻाल्हि न आहे। सवाइ उहा शइ जेका तव्हां जे जेको आहे वात मां का अंदरि हली वञे। ऐं हिकु हंधि इहो बि ॻाल्हि आई आहे, वरी दिलचस्प ॻाल्हि आहे त अलाह ताला चए थो पियो त मां जेको आहे रोज़ेदारनि जे मथां इनाम इहो बि कॾहिं रखियो आहे त कॾहिं भुल में उहा शइ जेको आहे पी ऐं खाई वठंदा आहिनि, उनखे ख़बर न हूंदी आहे। अगरि उहा शइ भुल में आहे, भुल में ॼाणी वाणी न, भुल में इंसान खे ख़बर न आहे, ख़बर न आहे, अचानक गैर इरादी तौर ते का उनखे पाणी जो गिलास हथ अची वियो, उहो पी वेठो, अड़े रोज़ो आहे त हाणे इहो माफ़ आहे। पर जेकॾहिं हू ख़बर आहे उनखे उहो रोज़ो आहे ॼाणी वाणी करे पी पोइ चए मूंखां भुल थी आहे, न ईअं न आहे। ऐं उन बारे में हदीस में अचे थो त उहो फरमाए वियो त हीउ इन रोज़ेदार जे मथां इनाम हुयो जेको मां हिन जे मथां हिनखे खारायो। भुल कराए मां हुनखे खारायो, पर उहा भुल हुजे, भुल हुजे, ॼाणी वाणी न, ॼाणी वाणी जेकॾहिं को इंसान करे थो त पोइ उहो रोज़ो टुटी पवंदो। बाक़ी जेको आहे ॿियूं शयूं न आहिनि। साही जो वक़्तु आहे, साही न वधंदासीं। उनखां पहिरियों मूंखे ॿुधाईंदी हलां त हिन नशात खे अॻिते वधाइण में सहकार हासिलु आहे करशी जामे शीरी वारनि जो, ओलपर्ट स्क्रीम वारनि जो, टेलीनो 4G, डायमंड सुप्रीम फोम, शारजा कुकिंग ऑयल, एनेक्स होम अप्लायंस, सोगो, सुरहान टी, सुरहान प्रीमियम गोल्ड डस्ट, नवां रिश्ता जोड़े, फलक बासमती राइस, सुपरस्टार मोटरसाइकिल, हबीब ऑयल मिल्स, बेक पॉलर, कोहिनूर, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, रूह अफ़ज़ा, मेहरान स्पाइसिस, हर्बियन हर्बल फार्मा, प्रोटीन जूस, फास्टर मोबाइल एसेसरीज, हाशमी स्पगुल, उनके अलावा मुगलिया निमको, इंटर फूड, पांडा केमिकल, फेस फ्रेश, मीज़ान LED लाइट ऐं मलका फूड वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। साई जो वक़्तु आहे, साई खां पोइ वरी अव्हांखे हिन रूह परवर नशरात जंहिंजो नालो आहे सलाम रमज़ान, उन में अव्हांखे जॉइन कंदासीं। फ़िलहाल वधूं था मुख़्तसिर साही ॾांहुं। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। जी वीवर, सलाम रमज़ान नशियात में वरी मुख़्तसिर साईअ खां पोइ अवां सभिनी खे भली कार चवां थी। इन प्रोग्राम में जिन जो सहकार हासिलु आहे उन्हनि जो ज़िक्र कंदी हलां। सभ खां पहिरियों सहकारी आहिनि करशी जामे शीरी वारा, ऐं शरबत तमामु घणो ज़रूरी आहे छो त इफ़्तारी जो टाइम बि अचण वारो आहे। इफ़्तारी खां पोइ वरी कंहिं न कंहिं सुठे मशरूब जी ज़रूरत हूंदी आहे। तव्हां करशी जामे शीरी जो इस्तेमालु करे सघो था। उनखां पोइ वरी ओलपर्ट्स क्रीम वारनि जो सहकार हासिलु आहे। चाट हुजे या फ्रूट चाट हुजे, उन में क्रीम जो इस्तेमालु तमामु घणो असां कंदा आहियूं।
टेलीनॉर 4G वारनि जे सहकार जो तमामु घणो उन्हनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं इंटरनेट खां बिना बि अॼुकल्ह ज़िंदगी अणपूरी आहे त टेलीनॉर 4G वारनि जो सहकार हिन नशियात खे अॻिते वधाइण में हासिलु आहे। उन खां पोइ डायमंड सुप्रीम फोम वारनि जे सहकार जा थोराइता आहियूं। शारजा कुकिंग ऑयल वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। एनएक्स होम अप्लायंसिस वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। सोगो वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। उन खां अलावा सुरहाण प्रीमियम गोल्ड डस नवां रिश्ता जोड़े सुरहाण वारनि जे सहकार जा बि थोराइता आहियूं। ऐं इफ़्तारी खां पोइ या सहरी में यकीनन चांहि जी तलब थींदी आहे। जेकॾहिं बहितरीन चांहि मिली वञे त पोइ बाक़ी छा खपे। फलक बासमती राइस वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। ऐं सुपरस्टार मोटरसाइकिल वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। हबीब ऑयल मिल्स वारनि जे सहकार जा थोराइता आहियूं। उन खां अलावा बेक पॉलर्स ऐं कोहिनूर चांहि वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जे सहकार जा थोराइता आहियूं। उन खां अलावा रूह अफ़ज़ा वारनि जे सहकार जा बि थोराइता आहियूं। महरान स्पाइसिस हर्बियन हर्बल फार्मा फ्रूटीन जूस फास्टर मोबाइल एसेसरीज हाशमी इस्पगुल मुगलिया निमको इंटरफूड पांडा केमिकल फेस फ्रेश मीज़ान LED लाइट ऐं मलका फूड वारनि जे सहकार जा थोराइता आहियूं। सभिनी कंपनीज़ जे सहकार जी महिरबानी जिन पंहिंजो सहकार हिन नशियात खे अॻिते वधाइण में असांखे ॾिनो आहे। वधीक ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाइण खां पहिरियों मां चाहींदसि मोहम्मद इस्माइल चांडियो साहिबु हिते मौजूदु आहे। उन्हनि जे मिठड़े आवाज़ में को ज़िक्र ॿुधिजे। बिस्मिल्लाह पोइ भला। मदीने वारा पहाड़ बितारे ॾेखारी वाह मदीने वारा पहाड़ बितारे ॾेखारी ॾे हज हर डाहे खे हैरत ॾियारे ॾेखारी वाह मदीने वारा पहाड़ बितारे ॾेखारी वाह मदीने वारा माण्हू माण्हू हले थो परवानो थी पए थो माण्हू माण्हू हले थो परवानो थी पए थो पर पंहिंजी मोहबत में थोड़ो बेरो आरे ॾेखारी वाह मदीने वारा पहाड़ तारे ॾेखारी वाह मदीने वारा पहाड़ तारे ॾेखारी ॾे हज डाहे खे हैरत ॾियारे ॾेखारी वाह मदीने वारा पोड़ीअ खां पुछण वई दुश्मन ॾे बि सजण वई पोड़ीअ खां पुछण वई दुश्मन ॾे बि सजण वई अहिड़े नमूने अरबी राज सुधारे ॾेखारी वाह मदीने वारा पहाड़ तारे ॾेखारी वाह मदीने वारा मोहब मको पाक छॾी त गॾिजी ग़ुलामन बि लॾी मोहब मको पाक छॾी त गॾिजी ग़ुलामन बि लॾी माण्हुनि खां वॾड़नि जा दीन विसारे ॾेखारी वाह मदीने वारा पहाड़ तारे ॾेखारी वाह मदीने वारा पहाड़ तारे ॾेखारी ॾे हज हर डाहे खे हैरत ॾियारे
ॾेखारियई वाह मदीने वारा दावत थी जाबिर जी आई कज़ा कादिर जी दावत थी जाबिर जी आई कज़ा कादिर जी से नंढड़ा ॿई बचड़ा से नंढड़ा ॿई बचड़ा मोल उथारे ॾेखारी वाह मदीने वारा पाण बितारे ॾेखारी वाह मदीने वारा पाण बितारे ॾेखारी ॾेख जे घर ॾाहे खे हैरत ॾियारे ॾेखारी वाह मदीने वारा अज़मी चए कुर्ब गंढे मालिक सां तार गंढे अज़मी चए कुर्ब वंडे मालिक सां तार गंढे गुमराह खे गस ॾई गुमराह खे गस ॾई कलब उजारे ॾेखारी वाह मदीने वारा पाण बितारे ॾेखारी वाह मदीने वारा पाण तारे ॾेखारी ॾेख जे घर ॾाहे खे हैरत ॾियारे ॾेखारी वाह मदीने वारा सुभान अल्लाह सुभान अल्लाह तमामु मिठड़ो अवां जो अंदाज़ आहे जीअं त मां शुरू में ई सारा करे चुकी आहियां त कंहिं ठाह ठूह खां ई बनावट खां पाक आहे ऐं शायदि इहो ई कारण आहे त सिधो इहो अंदाज़ जेको आहे उहो रूह में वञी लहे थो डॉक्टर साहिबु सही चयो न त माशाल्लाह साईं जन जो जेको अंदाज़ आहे पोएं रमज़ान में बि मां गॾु हुयो ऐं माशाल्लाह हिन रमज़ान में बि मां गॾु आहियो त अव्हां जो जेको अंदाज़ आहे उहो रूह खे राहत ॾियण वारो आहे ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं छो त व्यूअर्स वक़्तु बि तमामु हाणे घटि रहिजी वियो आहे ऐं मां चाहियां पई त इन वक़्त खे असां अञा बहितरीन नमूने इस्तेमालु कयूं सर रोज़े खां पोइ इंसान में कहिड़ियूं तब्दीलियूं रोनमा थींदियूं आहिनि ॾिसो त रोज़े जो जेको फ़लसफ़ो आहे हा फ़लसफ़े ते उन जे नतीजे में हाणे अलाह ताला जो मक़सदु छा आहे रोज़ो जेको आहे जीअं मां पहिरियों अर्ज़ु कयो त हिकु ट्रेनिंग सेशन आहे उन जे नतीजे में छा छा पैदा थिए सभु खां पहिरियों बंदगी जो अहसासु बिल्कुलु 4-5 शयूं वॾियूं आहिनि जेके इंसान में अलाह ताला पैदा करणु घुरिजे थो हिकु बंदगी जो अहसासु बंदगी मुराद अलाह वॾो आहे ऐं मां हिन वक़्तु रोज़े सां उन जी बंदगी में आहियां इहो अहसासु थिए ॿियो अतात रब ताला जी अतात अलाह ताला जा जेके अहकाम आहिनि मूंखे उनजी पोइवारी करणी आहे उनजो जेको आहे उन मुताबिक़ हलणो आहे ऐं उनखां हटी करे ॿी का शइ न करणी आहे ॿियो जेको अलाह ताला चाहे थो इंसान में जेको मां चयो जेके तकवा या परहेज़गारी वारियूं ॻाल्हियूं हुयूं बंदगी जो अहसासु अतात ऐं तामीर सीरत इन जे नतीजे में जॾहिं बंदगी जो अहसासु ईंदो जॾहिं तव्हां में जेको आहे इहो अलाह ताला जी बंदगी खां पोइ अतात ईंदी त हाणे तव्हांजी शख़्सियत में तामीर ईंदी तव्हांजी शख़्सियत ठहंदी उन जे नतीजे में तव्हां में तब्दीली ईंदी इन तब्दीली जे नतीजे में उनखां पोइ छा थींदो उनखां पोइ तव्हां में सहप ईंदी तव्हां बर्दाश्त कंदो तव्हां वक़ूलू लिन्नासी हुस्ना तव्हां जॾहिं ॻाल्हाईंदो त सुहिणो ॻाल्हाईंदो तव्हांजी शख़्सियत उन मुताबिक़ ठही वेंदी ऐं उनखां पोइ उन जे नतीजे में आख़िर में आहे तव्हां ॿियनि सां सहकार कंदो जीअं तव्हां पाण पहिरियों चयो इंट्रो में त रोज़ो असल ॻाल्हि इहा आहे त तव्हां पाण खे ॿिए खे तरजीह ॾियो उनखे तरजीह ॾेई करे उनखे अॻिते ॾियो उन लाइ पंहिंजो पाण खे पेश कयो अहसासु हुजे ज़िमेदारी जो नालो हुजे जॾहिं तव्हां बंदगी जो अहसासु करे वियो जॾहिं तव्हांजे अॻियां अतात अची वई तव्हां पंहिंजो पाण खे तामीर ज़रिए पंहिंजी शख़्सियत खे तब्दील कयो उन तब्दील जे नतीजे में तव्हां में सहप अची वई सहप जे नतीजे में हाणे जॾहिं तव्हां ॿियनि सां सुहिणो सलूक रखंदो उनखे उनजे लाइ पंहिंजो पाण खे पेश कंदो त इहो जेको आहे सॼो जेका सॼी इहो फ़लसफ़ो आहे इहो इबादत आहे तंहिंजे करे रोज़ो उहा इबादत आहे जेको सिर्फ़ु कोई नमाज़ जीअं 10-15 मिंट में असीं पढ़ी अधु कलाक खां पोइ फारिग थी वेंदा रोज़ो हिकिड़ी कंटिन्यूशन आहे कोई 15 कलाकनि जो आहे किथे 20 कलाकनि जो आहे किथे 24 कलाकनि जो बि रोज़ो आहे उन 24 कलाकनि में तव्हां पंहिंजो पाण खे अल्लाह ताला जी बंदगी में आणे वञो था
तव्हां उन दौरान जेकॾहिं आराम कयो था त बि इबादत में आहियो, तव्हां वेठा हो तॾहिं बि इबादत में आहियो, तव्हां तिलावत कयो था तॾहिं बि इबादत में आहियो। ओवरऑल रोज़ो जेको आहे उहो इंसान खे हिकु तकवा ॾे वठी वञण जो बुनियादी नालो आहे। माना रब सां गंढिजी था वञो, रब सां लहू लहण गंढिजी वञण। महीननि में नमाज़ बि पढ़ी न पढ़ी बस अब टाइम कोन मिलियो, नौकरीअ में मसरूफ़ आसीं, अॼु हेॾे वियासीं, अॼु होॾे वियासीं, माना 100 बहानो हूंदो आहे। ऐं रमज़ान में जेकॾहिं 5 न सही 3 वक़्त त कोशिश हूंदी आहे। आम तौर ते रमज़ान में उहे माण्हू बि हूंदा आहिनि जेके सॼो साल निमाज़ न पढ़ंदा आहिनि, पर रमज़ान जो पूरो महीनो निमाज़ पढ़ंदा आहिनि ऐं तरावी बाक़ाइदगी सां पहिरें सफ़ में एतमाम सां पढ़ंदा आहिनि। छा आहे त हीअ जीअं मां तव्हांखे पहिरियों चयो त हीअ हिकु नेकियुनि जो मौसम बहार आहे। अल्लाह ताला यानी शैतान खे तॾहिं क़ैद कंदो आहे जॾहिं उहो क़ैद थी वेंदो आहे त ऑटोमेटिक इंसान जे अंदरि जेको फितरी जेका नेकी आहे उनजा जज़्बा जेको आहे उहे वधी वेंदा आहिनि। उनजे नतीजे में इंसान उन ॾांहुं माइल थींदो आहे। उनजे नतीजे में पोइ माहौल सुठो रहंदो आहे ऐं इंसान जी तबियत बहितर रहंदी आहे। ऐं हीअ जेको आहे तिबी फ़ाइदा तमामु घणा आहिनि। हिकु अलॻि मौज़ू आहे त अगरि असीं रोज़े जे तिबी फ़ाइदनि ते ॻाल्हि कंदासीं उनजे नतीजे में हिकिड़ो साइंसी जेकॾहिं हैसियत सां असां ॾिसूं या मेडिकली ॾिसूं उनजो अलॻि हिकिड़ो सिहत जे लाइ बि तमामु हिकिड़ो बहितर आहे। उनजे नतीजे में इंसान कई बीमारियुनि खां जेको आहे बची वञे थो। सॼो साल तव्हां खाओ था 11 महीना पूरो, मशीन आहे उनखे उहो रेस्ट मिले थी। रेस्ट जे नतीजे में तव्हां ओवर हालिंग थिए थी। पूरो ओवरऑल जेको तव्हांजो बुत आहे उहो हिकिड़ो तव्हांजो बिल्कुलु हिकिड़ो रिफ्रेश थी वञे थो। पूरो जिस्म डिटॉक्सिफाई थिए थो ऐं सॼा जेके एक्स्ट्रा मादा आहिनि जेके उनजे नतीजे में हानिकारक आहिनि उहे बि ख़ारिज थियनि था पिया। उनजे नतीजे में तव्हांजे सिहत जे मथां सुठा असर पवनि था पिया। बशर्ते के जीअं ॿिए हंधि हदीस में ॿुधायो आहे त कई रोज़ेदार अहिड़ा बि हूंदा आहिनि जिन खे बुख ऐं उन खां अलावा कोई पले न पवंदो आहे। बशर्ते के रोज़े जो जेको असल जेका मक़सदु आहिनि उन मुताबिक़ तव्हां रोज़ो रखो। उनजे नतीजे में तव्हां में जीअं मां चवां तब्दीली अचे, तब्दीली बि न अचे, रोज़ो बि तव्हां रखो, तव्हांजे मामूलात सेम उहे हुजनि त पोइ अल्लाह ताला चए थो तव्हांखे मूंखे का ज़रूरत न आहे, तव्हां बुखिया रहो, उञा रहो सॼो ॾींहुं ऐं शाम जो जेको आहे तव्हां इफ़्तार करे तव्हां चओ त मां रोज़दार। रोज़े जो मक़सदु आहे मुंहिंजे ख़्याल में अलाह खे असांजी बुख या उन जी का ज़रूरत न आहे। बिल्कुलु मतिलबु असां खां अलावा बि मख़लूक़ात आहिनि। मख़लूक़ात वमा ख़लक़तुल जिन्न वल इंसा इल्ला यानी अल्लाह ताला पाण क़ुर में चयो त जिन्ननि ऐं इंसाननि खे मां पैदा ई इबादत लाइ कयो आहे ऐं न कयूं त को ज़रूरत न आहे। अल्लाह ताला जेको आहे उहो काफ़ी आहे। पर अलाह साईं खे सुठो लॻंदो आहे जॾहिं इंसान उन जी इबादत कंदो आहे, अलाह साईं खे घुरंदो आहे, अलाह जे आॾो झुकंदो आहे। ॾिसो इंसान अशरफुल मख़लूक़ात ऐं इंसान जी हर कम जे बदिले में रोज़ो रखूं था त अलाह साईं यकीन अलाह साईं जे लाइ रखूं था, पर उनजे बदिले में असांखे मिले थो कुझु, नेकियूं मिलनि थियूं। जेकॾहिं मामूली इबादत बि कयूं था, जेकॾहिं असां फ़र्ज़ कयो कि हिकिड़ी आयत बि पढ़ूं था त उनजो सवाब बि 4 गुना वधीक 70 दफ़ा जेको वधीक नंढड़ी नेकी था कयूं त उनजो जेको सवाब आहे उहो बि वधी थो वञे। त माना तव्हां कॾहिं गौर कयो त रमज़ान शरीफ़ में जेको आहे उहो ख़ैर ख़ैरात ऐं ॿियूं शयूं जेको आहे उहो तमामु घणी वधी वञे थियूं। छाकाणि त चूंकि जेको आहे उनजो अजुर वधीक आहे त कोशिशि कंदा आहिनि त आमतौर ते माण्हू त रमज़ान शरीफ़ में असीं जेको आहे नेकी वारो कमु कयूं या ऐं घणे क़दुरु माण्हू आमतौर ते ज़कात जेको आहे पंहिंजे रमज़ान शरीफ़ में कढंदा आहिनि त जीअं उन जे महीने जे बरकत सां उन ज़कात जो जेको अजर आहे सवाबु आहे उहो असांखे वधीक मिले, बहितर मिले। ऐं हीउ रोज़ो आहे जंहिंजे बारे में अलाह ताला चयो आहे त इहो मुंहिंजे लाइ आहे ऐं मां ई इन जो कोई बदिलो ॾींदुसि। तंहिंजे करे इहा इबादत ख़ासि अलाह ताला लाइ ऐं कोशिशि करे इंसानु शौरी तौर ते रोज़ो रखे ऐं शौरी तौर रोज़े जे जेको तक़दुस आहे, रोज़े जे जेका अहकाम आहिनि उन मुताबिक़ अमल करे त अलाह ताला उनजो अजर जेको आहे उनखे ॾींदो ऐं उनजो मक़ाम जेको आहे मथे कंदो। ठीकु, बहरहाल वॾी महिरबानी अव्हां जी, अव्हां पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिते आयो। डॉक्टर शहज़ाद चन्ना साहिबु, ॾाढो सुठो लॻो ऐं तमामु मालूमाती मुफ़ीद कचहरी अव्हां सां रही। ऐं मोहम्मद इस्माइल चांडू साहिबु वॾा बड़ा मुंहिंजा अव्हां यकीन असां सां गॾु हूंदव हिन नशियात में। पोइ पहिरियों मां अव्हां खां वचन वरितो हुयो त तव्हां ईअं साथ न छॾींदो, त वॾा बड़ा मुंहिंजा जो अव्हां बि हिते रहियो। उनखे अलावा अरशद नज़ीर हुसैन साहिबु, वॾी महिरबानी, अव्हां जी आख़िर में अव्हां खे मौक़ो ॾींदासीं त अव्हां बि को नातिया कलाम ॿुधायो। ऐं व्यूवर्स अव्हां खे ॿुधाईंदी लाइ त हिन नशियात खे अव्हां ताईं पहुचाइण में जिन जो सहकार रहियो उनमें करशी जामे शीरी, ऑलपर्ट स्टीम, टेलीनो 4G, डायमंड सुप्रीम फोम, शारजा कुकिंग ऑयल, एनेक्स होम अप्लायंसेस, सोगो, सुरहान टी, सुरहान प्रीमियम गोल्डस नवा रिश्ता जोड़े, फलक बासमती राइस, सुपरस्टार मोटरसाइकिल, हबीब ऑयल मिल्स, बेक पॉलर, कोहेनूर, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, रूह अफ़ज़ा मेहरान स्पाइसिस, हर्बियन हर्बल फार्मा, प्रोटीन जूस, फास्टर मोबाइल एसेसरीज, हाशमी इस्पगुल, मुगलिया निम्को, इंटरफूड, पांडा केमिकल, फेस फ्रेश, मीज़ान LED लाइट ऐं मलका फूड वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। ऐं इन दुआ सां अव्हां खां इजाज़त वठंदासीं त इनशाअल्लाह जेकॾहिं ज़िंदगी साथ ॾिनो
हयाती बख़ैर त वरी सुभाणे अव्हां सां मुलाक़ात थींदी। फ़िलहाल अव्हां खां इजाज़त मां वठंदसि ऐं इंशाअल्लाह कुछ ही देर खां पोइ वरी अॼु को पहिरियों रोज़ो मिली करे सभई इफ़्तार कंदासीं त सुभाणे वरी अव्हां सां मुलाक़ात थींदी। पंहिंजो ख़्यालु रखिजो, अलाह जे अमान में। ऐं अव्हां खे दरख़्वास्त आहे तव्हां आख़िर में नाते कलाम ॿुधायो। असांजे तरफ़ां अल्लाह हाफ़िज़। रहमतुनि जा खज़ाना विरहाइण, रहमतुनि जा खज़ाना विरहाइण, आयो आ माह रमज़ान प्यारो, ख़ास अल्लाह ताला जे तरफ़ां, ख़ास अल्लाह ताला जे तरफ़ां मोकिलियो वियो मेहमान प्यारो, रहमतुनि जा खज़ाना विरहाइण, आयो आ माह रमज़ान प्यारो, घार घड़ियूं बंदा बंदगीअ में, शुक्र करजो वरी ज़िंदगीअ में, घार घड़ियूं बंदा बंदगीअ में, शुक्र करजो वरी ज़िंदगीअ में, हाँ शुक्र करजो वरी ज़िंदगीअ में, रब खां बख़्शिश घुरण जो बहानो बणिजी आयो मेहरबान प्यारो, रहमतुनि जा खज़ाना विरहाइण, आयो आ माह रमज़ान प्यारो, ख़ास अल्लाह ताला जे तरफ़ां मोकिलियो वियो मेहमान प्यारो, जशन आमद सहर हंद थी विया, सबई जहनम जा दर बंद थी विया, जशन आमद सहर हंद थी विया, सबई जहनम जा दर बंद थी विया, हाँ सबई जहनम जा दर बंद थी विया, कैद शैतान थी विया सभई, आ नबीअ जो ही फरमान प्यारो, रहमतुनि जा खज़ाना विरहाइण, आयो आ माह रमज़ान प्यारो, ख़ास अल्लाह ताला जे तरफ़ां मोकिलियो वियो मेहमान प्यारो, करन गफ़लत में अरशद गुज़र तूं, इन महीने जी ताज़ीम कर तूं, करन गफ़लत में अरशद गुज़र तूं, इन महीने जी ताज़ीम कर तूं, हाँ इन महीने जी ताज़ीम कर तूं, शो त अल्लाह ताला खे आहे अदब वारो इंसान प्यारो, रहमतुनि जा खज़ाना विरहाइण, आयो आ माह रमज़ान प्यारो, ख़ास अल्लाह ताला जे तरफ़ां मोकिलियो वियो मेहमान प्यारो। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान,
Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan.